रख लिंगन ते लगे लाल लबेस पटका बदन प्यार मां भले वनन परदेस जाते काथे वेस सिंधी पाइन सिंध जो वेस। जनाब सदर सिंध पाकिस्तान जो ॿियो वॾो सूबो आहे। सिंध जी तारीख़ वॾी क़दीमी आहे जेका 5000 साल पहिरियां शुरू थी। सिंध जी भलारी ज़मीन केॾी न खुश नसीब आहे। हिन केतिरनि ई वलियनि ऐं बुज़ुर्गनि ऐं बहादुरनि खे पिणु जनम ॾिनो जंहिंमें भिटाई जहिड़े शहरनि ऐं कलंदर जहिड़े कंधारनि ऐं होशो जहिड़े होशियारनि ऐं दोते जहिड़े दलेरनि ऐं सत्यल जहिड़े सत्यारनि खे पिणु जनम ॾिनो। जनाब सदर सिंध जे अज़ीम बादशाह चयो त सिंधीअ खे दोस्त बणाए शिकस्त ॾेई सघिजे थी छाकाणि त सिंधी शींहं जहिड़ी ताक़त रखे थो। महमूद गज़नवी चयो त अगरि सिंधी पाण में मुतहद थी वञनि त पूरी दुनिया ते लाज़वाल हुकूमत करे सघनि था। इंडियन आर्मी चयो त अगरि पाकिस्तान का सिंध धार कयो वञे त पूरो पाकिस्तान असीं हिकु हफ़्ते में फैदा करे सघूं था। पर अफ़सोस असां खां वसीला खसिया विया, असांखे ख़बर ई न पई। असांजा शहर पराया थिया, असांखे ख़बर ई न पई। वॾेरनि ऐं सरदारनि 72 साल असांखे उंधाए में रखियो, असांखे ख़बर ई न पई। जनाब सदर को बि माण्हू कहिड़ी बि ज़ात सां तालुक़ रखे, अमीर हुजे या ग़रीब, हिंदू हुजे या मुस्लमान, पर जेकॾहिं सिंध धरतीअ लाइ जज़्बो रखे त उहो असांजे क़ाबिल इज़त हुअणु घुरिजे। जनाब सदर पंहिंजे परवनि जी सुञाणप रखो ऐं माण्हुनि जे किरदार खे ॾिसो। आख़िर में ही शायदि चई मां पंहिंजी जाइ वठंदुसि। के मुर्क ॾिनी के तीर ॾिना, के मुर्क ॾिनी के तीर ॾिना, सभु यादि अथमि सभु यादि अथमि। के घाव सिबिया के जीर ॾिना, सभु यादि अथमि सभु यादि अथमि। के प्यार ॾिनो के पूर ॾिना, के प्यार ॾिनो के पूर ॾिना, तोहफ़ा जेके तक़दीर ॾिना, सभु यादि अथमि सभु यादि अथमि। जिए सिंध। तमामु बहितरीन तक़रीर हुई। असांजे सकाफ़त सिंध जो जेको असुल